नाज़रीन, सिंध में बरसात जूं तबाहियूं बदीन जे 250 स्कूलनि में पाणी जमा, कब्रिस्तान बे पाणी सां भरिजी विया। ज़रियनि मूजिब बदीन जे 250 खां वधीक तालीमी इदारनि में बरसात जो पाणी जमा थियण सबबि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे स्कूल पहुचण में परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ॿिए तरफ़ दादू में गाज नदी जे ॿोॾ जे पाणी सबबि तालका जोही जे इलाइक़े काछी जा मरकज़ी रोड 3 हंधनि तां बंदि आहिनि, जॾहिं त काछे जे सवें ॻोठनि जो ज़मीनी राब्तो बे काटा थी वियो आहे। ॿिए पासे सिजावल जे सामूंडी तालके जाती जी शाख में घारो पवण सबबि ॻोठ फसल ऐं फिश फार्म मुतासिर थिया आहिनि। हैदराबाद में बरसातनि खां पोइ शहर जे सभिनी खां वॾे टंडो यूसुफ कब्रिस्तान में बरसाती पाणी नेकाल न थी सघियो, जंहिं जे नतीजे में क़बरूं ज़बून हाल बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त रहवासियुनि खे तदफ़ीन में बे परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। यादि रहे त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी आहे। केतिरा ई घर तबाह थी विया, फसल तबाह थी विया ऐं मुतासिर बे खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेहण ते मजबूर थी विया आहिनि। हैदराबाद, ठट्टो, सिजावल, मीरपुर ख़ास ऐं थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पाणी अञा ताईं नेकाल न थी सघियो आहे। ज़मीनी रस्ता काटा थियण सबबि दादू में माण्हुनि ॿेड़ियुनि ते सफ़र करणु शुरू